चाहिए पढ़ना परखण न त पढ़ना मजाक सबक सुपरीअ जे मुंहिंजे अंदर में कई आहे ओताक पर्दो रख जाए रब पाक ऐं हरफ न ॼाणाए हिकिड़ो अल्लाह पाक तव्हांखे मुस्तक़बिल जो वॾो हाफ़िज़ साईं हाफ़िज़ साईं मौलाना असदुल्लाह साहब तव्हां खां असां हिकिड़ी शइ हिननि दोस्तनि जे थ्रू दोस्तनि जे लाइ पैगाम ज़रूरु ॾींदासूं असांजी अक्सर जेका ब्यूरोक्रेसी आहे पढ़ी करे इहो ज़हन में ख़्यालु रखणो त मुल्क ऐं क़ौम जे नाणे खे लुटणो आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में जेके बि कामोराशाही आहे उन्हनि पंहिंजे मुल्क ऐं मुआशिरे खे लुटियो आहे रोड रस्ता इन नियत सां पढ़ो त क़ौम जी ख़िदमत कयो नियत इहा हुजे मामिलो नियत थियो में छो वठंदा आहियो त छेणो भलो न भले टेक जहिड़ो बाबा छेणो त किरे थी आहे उहो त हूअं ई मिलंदो कणिक छो कंदो बोझा मथे हा कणिक पढ़ण जी नियत इहा हुजे त क़ौम जी ख़िदमत कयूं इस्लाम सिर्फ़ इबादत जो नालो न आहे ख़ल्क़ जे ख़िदमत जो नालो बि इस्लाम आहे हुज़ूर फरमायो ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास तव्हां में भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए भिचाई छा थो चए वण थामे बो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो ठिकर भितर छापड़ूं ऐं धूणा बि धार सां पर फिरियो फिरियो फर कनि पिया नियत मुताबिक़ पाण मुझे करे क़ौम जो मुस्तक़बिल रोशन कजो क़ौम जे उमेदुनि ते पूरा लाहिजो माण्हुनि जो बेड़ो न ॿोड़िजो साईं असदुल्लाह साहब आख़िर में तव्हां खां हिकिड़ो असां ॿियो बि मैसेज ॾियाराईंदासूं त अलाह साईं इन्हनि जेके नौजवान वेठा आहिनि उन्हनि जूं उमेदूं पूरियूं करे अलाह साईं ऐं यकीन आहे त ही क़ौम ऐं मुल्क जी तरक़ी जे लाइ पाण पतोड़नि था पिया ऐं पाण पतोड़ींदा रहंदा छो त असांखे उमेद आहे त जहिड़े तरीक़े सां हिननि पंहिंजो ज़िंदगी जा जेके ख़ासि लम्हा आहिनि उहे किताबनि खे ॾिना आहिनि ऐं किताबनि ॾियण खां पोइ यकीननि पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदा पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं तव्हांखे मंज़िल नथी मिले त उन जे लाइ तव्हां परेशान न थियो त हरू भरू CSS जो ऑफिसर थियणो आहे या हिकिड़ो जेको आहे सो DC थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे दुनिया जा खोड़ सारा ॿिया बि जेके आहिनि उहे तव्हां वटि जेके आहिनि सो तरीक़ेकार आहिनि तव्हां पंहिंजो रिज़्क़ हिलाल कमाए खाओ उन ज़िंदगी 60 साल जी आहे साईं मौलवी साहब तव्हां वधीक उनखे डिफाइन कयो आहे जी 60 खां मथे न 60 खां माना पोइ न तव्हांजो 60 खां पोइ लठ 60 खां पोइ लठ आहे सो इहो थोरो तव्हां नौजवाननि ऐं नौजवान तव्हांजे लेक्चर्स खे ॿुधनि बि था मज़ाए अंदाज़ में जेको तव्हांजा लफ़्ज़ आहिनि उहे कोट बि कनि था त ही मां त बार बार हिन शइ खे इन जे करे थो चवां त अक्सरियत हराम खोरनि जी आहे जेके कामोर आहिनि उन्हनि जी हराम खोरनि जी आहे तव्हांखे को वरले को चङो ऑफिसर मिलंदो न त सभु बिशनी ठग ऐं लोठिया करप्ट इहा सोच करे हिन मुल्क क़ौम खे लुटण जे लाइ न पढ़ो मुल्क क़ौम खे सुधारण लाइ पढ़ो इहो त हर कंहिंखे पहिरियां हूंदो आहे पर जॾहिं जेको पावर अचे थो न उन पावर में फ़िरौन थी था वञनि हा पोइ फ़िरौन ऐं यज़ीद वारी जेका सोच आहे उनखे ख़तमु कजे साईं मैसेज तव्हांजो असांजा हुकुमरान एॾी महांगाई कई अथऊं जो हाणे चवनि था त सुकून क़बर में आहे मां जो मर जे मलाइक वांगार करे अटो 70 रुपया किलो हुनजे करे तव्हां पंहिंजे टेस्ट जी फुल तयारी कयो तव्हांखे माण्हू छा त हल डॉक्टर जी टेस्ट एॾी ॾुखी आहे हे डॉक्टर मां जे पेट मां पढ़ी आया हिनजे करे तव्हांजी नज़र पंहिंजे मंज़िल ते हुजे अलाह कंदो त हुन मंज़िल ते पहुची वेंदो न पहुतो त पोइ ॿिया ऑप्शन कोड़े न पर जे टेस्ट में किरो त ख़ुदा खे ॾिसो ख़ुदकशी न कजो साईं मौलवी साहब असांजा नौजवान तव्हांखां हिकिड़ो सवाल करणु चाहिनि था पिया माशाल्लाह व्हाट्सएप ॾिसूं था फेसबुक ॾिसूं था टेलीविज़न जा मुख़्तलिफ़ चैनल ॾिसूं था तव्हां ते नज़रूं असांजो जेको आहे इन जे तव्हांजे मक़बूलियत जो मशहूरीअ जो बुनियादी राज़ कहिड़ो आहे उहो असांखे मुंहिंजे अमर जी दुआ आहे हाणे तूं चवंदे पिणे धाड़ियल
अल्लाह कामयाब अञा दोस्त खे न्याय सही ही सब पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि जी सर तव्हां मां साईं बाबा साईं तव्हां सवाल था कनि साईं सवाल था कनि पाण साईं पाण चवनि था पिया हो साईं सवाल ॿुधो साईं सभु ब्यूरोक्रेसी ॾे वञणु चाहिनि था के डॉक्टर के इंजीनियर के सियासतदान तव्हां सालनि खां इहे ख़ुतबा मस्जिदनि में बि ॾियो था त दीन भलो आहे माण्हू माना मुलात छो थो थिए माना मस्जिद में माना पढ़े ज़बरदस्त सवाल माना अॼु ॾींहं ताईं हिस्ट्री में कंहिं ॿार ई न चयो मां पढ़ियल लिखियल थी करे मां मस्जिद जो मुला थींदुमि मां असां बि थींदुमि ईअं छो ज़बरदस्त क्वेश्चन जो में कमी आहे या जेका तव्हांखे एक्सप्लेनेशन सही जेका आहे ॾिसो मसइलो इहो आहे त असां मौलवियुनि दीन खे इबादत ते महदूद कयो आहे सुवाल भाऊअ जो दुरुस्त आहे पंहिंजी जाइ ते इस्लाम टिनि शयुनि जो नालो आहे अलाह जी इबादत रसूल जी इताअत मखलूक जी ख़िदमत असां इहो शोबो पंहिंजे ज़िंदगियुनि मां कढी छॾियो आहे हिकिड़ो माण्हू जे नमाज़ पढ़े थो त असां चऊं था इहो इबादत थो करे पर जेकॾहिं कंहिं मरीज़ जो इलाज थो कराए कंहिंखे रत थो ॾे कंहिंखे 10,000 रुपया उधारा थो ॾे त इनखे असां सवाबु सम्झूं नथा इहा असां मौलवियुनि जी कमज़ोरी आहे जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे निमाज़ रोज़े जो हुकुम ॾिनो आहे इहो हुज़ूर ख़ल्क़ जे ख़िदमत जो बि हुकुम ॾिनो आहे ऐं हुज़ूर खां पुछूं त अल्लाह जे घर जा भाती कहिड़ा आहिनि पाण फरमायूं अल ख़ल्क़ यालुल्लाह हे सॼी मख़लूक अल्लाह जे घर जा भाती आहिनि जे निमाज़ सां रब राज़ी थींदो हज सां रब राज़ी थींदो इहे ख़ल्क़ जे ख़िदमत सां बि अल्लाह राज़ी थींदो साईं जो सवाल वरी बि उते ई रहियो साईं जो सवाल वरी बि उते ई रहियो साईं जो सवाल आहे साईं जो सवाल इहो आहे त असां सभु जो सभु पंहिंजे ऑफिसर थियण था चाहियूं ब्यूरोक्रेट थियण था चाहियूं को अहिड़ो माण्हू न आहे इवन तव्हांजा ॿार बि हूंदा उनखे बि तव्हां चवंदो ऑफिसर ते भला मुला छो न थिए इहो 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 हेॾी मशहूरु मां तव्हांजो सुवाल न सम्झो तालीम ॿ आहिनि हिकु दुनिया जी तालीम ॿी आख़िरत जी तालीम आख़िरत जी तालीम असांजो मक़सदु आहे दुनिया जी तालीम असांजी ज़रूरत आहे जीअं मां हुनजो मिसाल ॾियां हिकिड़ो माण्हू घर ठाहींदो आहे घर मक़सदु आहे घर में बाथरूम ज़रूरत आहे छो त बाथरूम खां सवाइ कमु न हलंदो न पर बाथरूम केॾो भलो हुजे हुन सुम्हबो छा बाबा इहा वक़्त जी ज़रूरत आहे दुनिया जी तालीम ए वीचारो सही थो चए मां हिनखे सुवाल सम्झो कोन दुरुस्त थो चवे ॿई त हिकिड़ी वरी अमेंडमेंट साईं ॻाल्हि ॿुधो न बाथरूम या घर त उहो पंहिंजी जॻह ते पर जेको तव्हांजो माना ॻाल्हि फ्री गिरी हुन ते थी अचे त भले असांखे कमाइण जा अलाए केतिरा नंबर ऑफ वेब्स थ्रू विच वी अर्न द मनी different sources actual thing is means so many student number of साईं साईं करे न सम्झंदो आहे सिंधी में आगे उर्दू नथी अचे साईं मौली साहब अंग्रेजी न सम्झंदो इहा हक़ीक़त आहे न बिल्कुलु सही ॻाल्हि यादि आहे क्यों तव्हां मस्जिदनि में सालनि खां ख़ुतबा था ॾियो हिकु दफ़ो वरी ॿीहर ॿुधो मस्जिदनि में ख़ुतबा था ॾियो ॿिए हंधि वञो था हेॾे होॾे उन्हनि मां हिकिड़ो अमीर तरीन माण्हू मुला छो थो थिए सभु जेके आहिनि ग़रीब जिन खे जेका आहे मानी जेका ॿार वठी था खाइनि चवण अमीर तरीन जेके माण्हू तव्हां वालदेन खे चओ न सुठा छोकिरा जंहिंखे ॿकरियूं चाइण बि न अचनि उहो मुले जे कंध में हणे सिंधड़ी अंब सभु हाई स्कूल त वालदेन जी कमज़ोरी आहे न जहिड़ा चंडरा असांजे कंध में हणनि था असां ओड़ा पढ़ाईंदा आहियूं इनजे करे मदरसे में उन छोकिरे खे छॾींदा जेको कंहिं न कम जो हुजे हाणे संतर जेल छोरो इनजे करे जेकॾहिं भोतारनि जा पुट ईंदा असां वटि हाणे अल्हम्दुलिल्लाह
मदरसा भी इन पोजीशन में अची विया आहिनि जो भोतारनि जा पुट वॾनि माण्हुनि जा पुट अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ अचनि पिया आलिम जा असां चऊं था ये सुठो आलिम ज़रूरी आहे ये सुठो डॉक्टर बि ज़रूरी आहे सुठो ऑफिसर बि ज़रूरी आहे ख़ुदा तरस हुजे ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे हिन जे दिलि में अहिड़ा ऑफिसर ईंदा त असांजो मुल्क तरक़ी कंदो हाणे ऑफिसरनि जे लाइ तव्हां छा चवंदो हाणे कहिड़ा ऑफिसर आहिनि असांजे सिंध में हाणे ॾाढा ॾुखिया ॾुखिया मतिलबु साईं थोरो मालूम कयो असां चई चुका आहियूं असांजी अक्सरियत जेका आहे बस जेके माण्हू रिश्वत जे ज़रिए सिफारत जे ज़रिए मथे अचनि था इहे ना अहल माण्हू आहिनि हुज़ूर फरमाए इदा बुसिदल अम्र फी गैर अहल फंतज़िर साअ जॾहिं ना अहल माण्हू कुर्सियुनि ते विया आहिनि त पोइ ज़मीन जे पुठीअ खां ज़मीन जो पेट भलो अथव ज़बरदस्त अचे कुझु कोन थो हेड मास्टर आहे एक डू 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 अल्लाह तआला साईं 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 भले कढायो चुको न पोइ साईं असांजे पढ़ियल लिखियल जो नौजवान जेके आहिनि उहे तव्हां खां ॼाणणु चाहिनि पिया त जेको तव्हांजो झलदब टोटको आहे इहो इन में छा मफ़हूम हिन जो छा आहे जल्द सिंधी लफ़्ज़ आहे बर्दाश्त इहो जुमिलो अहिड़ो आहे जेको हर जाइ ते फिट थी सघे थो को तिरकी किरी पई थियल जुमिलो अहिड़ो रेल हली वेंदी आहे छा चवां छुटी वई रेल छुटी वई बंदूक छुटी वई मां अंग्रेजीअ जो साईं लास्ट क्वेश्चन तव्हांखे आख़िरी सुवाल असांजो नौजवान दोस्त आहे उहो तव्हांखे ज़रूरु ईअं माज़रत सां लफ़्ज़ झल दब माना हिकिड़ो सफ़ा बर्दाश्त में प्राइवेट हुन सेक्टर में अचे थो हिनखे गहरी नज़र सां न जो चई सघे थो अख़लाक़ी कोन्हे कंहिं बि डिक्शनरीअ में कंहिं बि ॿोलीअ में झल दब जी माना गार माई खे चई सघे थो साईं मां हिकिड़ो मिंट इन में हिकिड़ी पहिरीं राति चई सघंदुसि बस ये लाइव साईं इन नौजवान जा दुआ करो आख़िर में दुआ नाराज़ न थिए त मां काफ़ी साईं ये मुस्तकबिल जो आला ऑफिसर बन ईमानदार ऑफिसर बन अल्लाह इनके कमीशन में पास फरमा आखिरत जे टेस्ट में पास फरमा अल्लाह असांजे मुस्तकबिल जा मुहिमार अल्लाह इनके मुल्क जो ईमान जो खादिम बना टीचरनि जी इज्जत करण जी तौफीक अता असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ फरमा अल्लाह इनके मंजिलूं नसीब फरमा अल्लाह रुकावटूं दूर फरमा अल्लाह इनके कमीशन में पास फरमा मस्जिद में